सा नओं साल अची वियो आहे, नए साल में माण्हुनि जूं नयूं होप्स आहिनि। सो अवां खां ॼाण चाहींदासीं त हीउ साल 2025 आहे, सितारनि जी दुनिया कहिड़ो पैगाम ॾेई पई हिन साल? जी 2025 जी जेका एनर्जी आहे, अगर तव्हां न्यूमरोलॉजी सां असां कैलकुलेट कयूं त 2 + 2 + 5 = 9 नंबर। 9 नंबर ठहे थो इन साल जो, ऐं इनखे सयारा मरीख़ चइबो आहे। मार्स प्लैनेट इनखे रिप्रेज़ेंट कंदो आहे, ऐं इहो जेको प्लैनेट आहे उहो काफ़ी अग्रेसिव हूंदो आहे, एक्टिविटी ओरिएंटेड हूंदो आहे, एक्शन ओरिएंटेड हूंदो आहे। यानी कि जेको असां कुछ टाइम खां असां पंहिंजी ज़िंदगी सां रिलेटेड जेके भी प्लान ठाहिया हुआ कि असां पंहिंजे बिज़नेस में हीअं कंदासीं, या को नयो बिज़नेस स्टार्ट कंदासीं, या जॉब में असां अॻियां ग्रो कंदासीं, या स्टडीज़ जे हवाले सां, ट्रैवल जे हवाले सां, या रिलेशनशिप या शादी जा जेके भी मामलात असां प्लान कया हुआ ऐं उहे करे न सघियासीं, त 2025 जेको आहे इहो साल आहे एक्शन खणण जो ऐं वठण जो। ऐं एक्शन तव्हां सिर्फ़ सोचो न, प्लान न कयो, बल्कि कम कुछ करे ॾेखारियो। त आउं सम्झां थी कि इहो साल जेको आहे इलाही सुठो रहंदो पाकिस्तान जे लिहाज़ सां। इकोनॉमी पाकिस्तान जी थोड़ी बहितर थींदी, पर कुछ आउट ऑफ द वे त न थींदी न, ऐं असां चवंदासीं ऐं इलाही कोई हाई होप्स मां तव्हांखे ॾींदसि कि अमेज़िंग थी वेंदो। पर इहो आहे कि अगर कुछ चंद साल में जेका इहा अनस्टेबिलिटी रही आहे पाकिस्तान जी मईशत में, उन में कुछ हालात बेहतर थींदा। सही, उन सां ॿियो मां ॿुधाए पियो कुछ जी। ॿियो एस्ट्रोलॉजी जे मुताबिक़ जेको आहे इहो नयो साल जेको आहे प्लैनेट सेटन जेके सयारो ज़ुहल बि चइबो आहे, उन जे हिसाब सां इहो मतिलबु इहो जेको प्लैनेट आहे इहो 2.5 सालनि खां पोइ मूव कंदो आहे, ऐं 2025 में पोइ मूव कयो आहे हिन सेटन प्लैनेट। त वॾियूं तब्दीलियूं थींदियूं पॉलिटिकली लिहाज़ सां बि, ऐं सियासी हवाले सां बि, ऐं मईशत जे हवाले सां बि, गवर्नमेंट लेवल ते बि, ऐं इंसान असां पंहिंजूं जेके पर्सनल लाइफ खे बि ॾिसूं त सेकेंड हाफ जेको हूंदो 2025 जो शादी जो साल हूंदो। घणियूं शादियूं ॾिसंदा कि जेके शादियूं न थियूं आहिनि, जंहिं न्याणियुनि जूं या छोकिरनि जूं लेट मैरिजिस जे हवाले सां जेके वेट कनि पिया, त उहे उन्हनि लाइ गुड न्यूज़ आहे कि उन्हनि जूं शादियूं सेकेंड हाफ यानी कि 6 महीननि खां पोइ जून ऑनवर्ड्स हुननि जी जेके ब्लॉक लॻा पिया हुआ, बंदिश हुई, शादी न पई थी सघे, परेशान हुआ, उन्हनि जूं परेशानियूं इंशाअल्लाह उहे घटि थींदियूं इंशाअल्लाह। उन सां मुल्की सियासत जे हवाले सां अवां खां ॼाण चाहींदासीं। हर माण्हू कंसर्न आहे इन वक़्तु PTI ऐं हुकूमत जे विच में जेको आहे छिकताण वारी सूरत हाल आहे, निगोसिएशन जी तरफ़ वञनि त पिया, पर हाणे नतीजो निकिरंदो या न। अवां खां बि ॼाण चाहींदासीं त छा हाणे मुल्क में क्या सियासी हवाले सां बि को सुठो साबित थींदो ही 2025? जी, सियासी हवाले सां जेका हुकूमत हींअर फ़िलहाल हले पई उहा अनसर्टनिटी ज़रूर रहंदी, पर का तब्दीली मूंखे कोन पई ॾिसण में अचे। अच्छा, ही हुकूमत कंटिन्यू कंदी या कोई इलेक्शन जी तरफ़ या कोई ॿियो माहौल पैदा थी सघे थो? न, इहा जेका गवर्नमेंट हींअर फ़िलहाल हले पई उहा ही कंटिन्यू कंदी। मूंखे को वॾो चेंज ॾिसण में कोन पियो अचे, ऐं एज़ अ प्राइम मिनिस्टर या CM इहे सभु जेके बि आहिनि उहे 2025 में फ़िलहाल कंटिन्यू कंदे ॾिसण में पिया अचनि। शहबाज शरीफ़ जेको आहे वो उनजी जेको पोज़ीशन आहे उहा थोड़ा फ्लक्चुएट ज़रूर कंदी, वो ख़तरे में ज़रूर ईंदी, पर मूंखे ईअं न पियो लॻे कि को अहिड़ो ख़तरो हुजे शहबाज शरीफ़ साहब खे कि हू जेको आहे पंहिंजी पोज़ीशन जेका आहे उनजी ख़तम थी सघे। ऐं जेको इमरान ख़ान साहब या PTI जी तव्हां जेका ॻाल्हि कई आहे, नेगोसिएशन थींदी रहंदी हिन सॼे साल, कम्युनिकेशन या टेबल टॉक ते ज़रूर ईंदा, पर इमरान ख़ान साहब जो जेको सितारो आहे फ़िलहाल मूंखे को इलाही स्ट्रॉन्ग पोज़ीशन ते ॾिसण में कोन पियो अचे। त जेका पोज़ीशन हींअर कुछ टाइम खां आहे, ब्लॉक सिचुएशन आहे इमरान ख़ान साहब लाइ, त हा एयर ऑफ एंड यानी कि 2025 जे एंड में का हालात में तब्दीली थी सघे थी, ऐं इमरान ख़ान साहब खे को रिलीफ मिली सघे थो, पर को जल्दी नियर सून का नियर फ्यूचर में मूंखे का अहिड़ी सिचुएशन ठहंदे ॾिसण में कोन पई अचे। मतलब अवां खे न पियो लॻे त 2025 जे अंदरि जेको बानी PTI आहे उनखे का आज़ादी मिली सघे थी? जी, अञा बानी PTI जी एनर्जी एॾी स्ट्रॉन्ग न थी आहे कि हू
कंहिं स्ट्रॉन्ग पोजीशन में अची सघे त फ़िलहाल त हू ब्लॉक ई रहंदा। ठीकु आहे, कुझु हटी करे ॿिनि मामलनि ते तव्हां खां ॼाण चाहींदासीं। ही साल नौजवाननि जे लाइ छा प्रेडिक्ट कयो था त नौजवाननि खे कहिड़ा स्टेप्स हिन साल में वठणु घुरिजनि, एजुकेशन जे हवाले सां बि ऐं बिज़नेस जे हवाले सां बि? बिज़नेस जेको हिन साल जेके करियर सोशल मीडिया IT सां रिलेटेड इलाही ग्रोथ पे ॾिसण में अचे, AI थी वियो, डेटा साइंसिस थी वियो, इहे जेके शोबा आहिनि उहे नौजवाननि खे इन में बिल्कुलु इंट्रस्ट पंहिंजो डेवलप करणु घुरिजे ऐं इहे शोबा उन्हनि खे अख़्तियार करणु घुरिजे ऐं उन्हनि खे कामयाबी बि मिलंदी। ऐं जेके नौजवान आहिनि मूंखे लॻे थो 2025 में 70-80% माण्हू कोशिश कंदा कि हू ॿाहिरि मुल्क मूव कनि। उहो इंट्रस्ट मूंखे रुझान जेको आहे उहो वधंदो पियो वञे ऐं स्टडीज़ लाइ कोशिश कंदा कि या करियर जे लाइ कोशिश कंदा कि पाकिस्तान खां मूव कनि। पर हिन जेको 2025 जो जेको ज़बरदस्त जेको बिज़नेस आहे वो रियल एस्टेट जो बिज़नेस इलाही कामयाबु थींदो, प्रॉपर्टी जूं क़ीमतूं वधंदियूं। हाँ, गोल्ड जी जेका प्राइज़िस आहिनि उहा इलाही हाई थी वेंदी। त अगरि तव्हांखे इन्वेस्ट करिणो आहे त तव्हां प्रॉपर्टी में इन्वेस्ट करे सघे थो, ज़मीनुनि में इन्वेस्ट करे सघो था।